हैदराबाद के ॻोठ तैयब सूमरो वारे इलाइक़े में नौजवान जो घर अंदरां गोली लगल लाश हथायो आहे। एसएस न्यूज़ के रिपोर्टर जीएम चांडियो मूजिब फोती नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो। फोती नौजवान जी सुञाणप 36 वरियनि जे मोहम्मद खान पुट नूर मोहम्मद सूमरो तौर थी। ॿुधायो पियो वञे त नौजवान जो काफ़ी अरसे खां ज़हनी तवाज़ुन ठीक न हो। हुन पाण पंहिंजे मथां पिस्टल जो फायर करे पंहिंजी ज़िंदगी जो पाण ॾींहुं ओझायो। भिटाई नगर पुलिस राब्तो करण ते चयो त इतला मिलियो आहे मामले जी हर रुख सां जांच कई पई वञे। बनू पुलिस जे हद ॻोठ सूफ पलीजो में पंहिंजे घर जे दर ते सुतल नौजवान खे जवाबदार कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो। दड़ो मां एसएस न्यूज़ जे रिपोर्टर सचल सूमरो मूजिब 40 वरियनि जे नियाज़ पलीजो खे जवाबदार गुलाम अली मल्हार रात देर सां सिधियूं कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो। ॿुधायो पियो वञे त जवाबदार गुलाम हैदर मल्हा ऐं नियाज़ पलीजो विच में शाम जे वक़्तु मामूली ॻाल्हि तां मुंहमारी थी हुई, जंहिं तां जवाबदार कावड़ में अची रात देर सां नियाज़ पलीजो खे कुहाड़ियूं हणी संदसि गलो कपे छॾियो। बनू पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश दड़ो अस्पताल पहुचायो। पुलिस रिपोर्ट दाख़िल करे जांच करे रही आहे। मनहड़ो भरिसां गुज़िरियल रात देर सां ॻोठ मोहम्मद पैनल लाहिरी में ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस अटालन चढ़ाई करे घरनि में दाख़िल थी निंड में सुतल 4 ॼणनि खे खंभे वरितो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर वाहिद बख्श लाशारी मूजिब पुलिस नवीद कमर डाहिरी, बिलावल डाहिरी, दिलावर डाहिरी ऐं नादिर डाहिरी खे गिरफ़्तार करे खणी वई। पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ गिरफ़्तार थियलनि जे वारसनि फोटो खान डाहिरी, एजाज़ डाहिरी, खादिम हुसैन साहब खान ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त नवाब शाह पुलिस बिना कंहिं सर्च वारंट जे धाड़ेलनि वांगुरु घरनि में घिड़ी बिना कंहिं ॾोह सबबि गिरफ़्तारियूं कयूं आहिनि। खेनि ख़दशो आहे त पुलिस खे इन कूड़े मुक़ाबले में फुल फ्राई करे छॾींदी। हिननि सिंध जे वॾे वज़ीर आईजी सिंध डीआईजी शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते बेगुनाह गिरफ़्तार थियलनि खे आज़ाद कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। नौशरो फेरोज़ वेझो ॻोठ मोहम्मद मलूक दोंग ते पुलिस जी काहत चढ़तो मुक़ाबलो ॾेखारे ॻोठाणनि ते कूड़ी एफआईआर दाख़िल करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद आदिल अब्बासी मूजिब अबड़ान पुलिस ऐं एसएचओ ख़िलाफ़ सभई ॻोठाणनि एहतजाज कंदे चयो त असलम सूमरो संदनि जीअण जंजाल करे छॾियो आहे। उहो ॾींहुं ख़ाली नाहे जॾहिं ही घरनि ते चढ़ाई नथो करे। अॼु बि कूड़ी एफआईआर दाख़िल करे ॻोठ मोहम्मद मलूक में अची हिकु औताक में फायरिंग करे इहो इल्ज़ाम हयो त असां हिकु ॾोहारी ॾाॾो शाह खे गिरफ़्तार कयो आहे। हुन चयो त पुलिस 24 सोलर प्लेटूं ऐं घरनि जो अलाह तलह खणी वई आहे। शफ़ाफ़ जांच कराए साणनि इंसाफ़ कयो वञे।